प्यारे दोस्तों, अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाएगा, या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू हिज़्रकुम फन्फ़िरू सुबातिन अव इन्फ़िरू जमीआ। ए ईमान वारो, पंहिंजे बचाव जो सामान वठो, वो टोला टोला थी निकिरो, गॾिजी जिहाद जे लाइ निकिरो। इन आयत मुबारका में अल्लाह ताला मुसलमानन के मोमिन बारन के ज़िंदगी में एहतियात इख्तियार करण जो अमर अता फरमायो है। हिकिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे अल्लाह ते भरोसो आहे, अल्लाह ते यकीन आहे, बसि तवक्कल अल्लाह करण वारा कान आहियूं। हर मामले में अल्लाह मददगार आहे, बराबर हर शइ में अल्लाह मददगार आहे। तवक्कुल रखना बड़ी अहम शय है। और खुद अल्लाह को फरमाए, अवल अल्लाह ताला तव्हांखे एहतियात इख्तियार करण जो अमर ॾिनो आहे। एहतियात इख्तियार कयो, इलाज खां एहतियात बहितर हूंदो आहे। जेकॾहिं के ॻाल्हि में नुक़सानु रसियो, कंहिं मामले में तव्हांखे नुक़सानु पहुचे थो, किथां अज़ियत पहुची आहे, किथे तव्हांखे माली या जानी नुक़सानु पहुतो आहे, मोमिन बाने की आदत इहा न आहे त वरी वरी उन शइ में वञी हथ विझो, वरी वरी उन शइ ॾे टोड़ी वञे। बल्कि मदीने वाले साईं फरमायो, ला युग़्लबुल मुमिनु फी जुहरिन वाहिदिन मर्रतैन। मोमिन बानो हिकु सुराख़ मां ॿ दफ़ा न ॾंगियो ईंदो आहे। हिकिड़ो मदीने वाले साईं जे ज़माने में हिकिड़ो जासूस कैद कयो वियो। मदीने बाबू करीम जी जासूसी पे कई काफ़िरनि जे लाइ। मदीने में जेके मुजाहिद हुया, जेको फ़ौजी इंतज़ामात हुया, उन्हनि जी जासूसी थी कई। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असाब पतो लॻे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण जी सज़ा मौत थी वई, त जासूसनि जी सज़ा मौत हूंदी आहे। वो रोअण लॻो, या रसूलुल्लाह मूंखे नंढड़ी नंढड़ी न्याणियूं आहिनि, बचा आहिनि, अयालदार आहियां, या रसूलुल्लाह महिरबानी कयो मूंखे छॾियो, मां मरी वेंदुसि त मुंहिंजे बचनि जो केरु थींदो। साईं करीम खां माफ़ी वरिती। साईं उनखे मोहब्बत में त शफ़ीक़ हुया, हबीब करीम उनखे माफ़ फरमायो। साईं फरमायो वञ तुंहिंजी माफ़ी आहे। कुझु ॾियारा गुज़रिया त वरी साॻियो माण्हू जासूसी करण जे लाइ मदीने में आयो ऐं बेइख्तियारी जे करे पकड़िजी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी अचे साॻियो दास्तान ॿुधाई, या रसूलुल्लाह अयालदार आहियां, न्याणियूं आहिनि, महिरबानी कयो ऐं मूंखे आज़ादु कयो, मूंखे मारे छॾींदो त मां छा कंदुसि। साईं फरमायो त मोमिन बानो हिकु जॻह तां ॿ दफ़ा नुक़सानु कोन खाईंदो आहे। तोखे इजाज़त ॾिनी असीं, तोखे माफ़ कयोसीं, त इहो सभु तुंहिंजे लाइ भलो तूं मुड़ी वञी आहे। हबीब फरमायो क़तलु कयो वञे मोमिननि जो नुक़सानु पहुचाइण वारो माण्हू। हाणे उनखे साईं जन इहे कोन चयो त हाणे छॾे ॾिनो वञे। एहतियात हिन ॻाल्हि में हुजे जो वरी वरी अचनि था, वरी वरी नुक़सानु पहुचाइनि था। हाणे जो मोहम्मद करीमनि खे नुक़सानु पहुचाए हा, हाणे मदीना खे नुक़सानु पहुचाए हा, मोमिननि खे नुक़सानु पहुचाए हा। नबी साईं फरमायो त अल्लाह ते भरोसे करण खां वधीक अल्लाह ते भरोसो भली ॻाल्हि आहे, पर उन ॻाल्हि में एहतियात इख्तियार कयो, अल्लाह ताला तव्हांजी ख़ुदि हिफ़ाज़त फरमाए। हिकिड़ा सहाबी हुजनि, साईं करीम जी बारगाह में आया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलण जे लाइ वफ़द आहे। सॼो काफ़िलो हुजे, सभई माण्हू सामान पंहिंजो फिटो कनि, मदीने जे ॿाहिरां पंहिंजा जानवर ईअं कुझु फिटा करे तकिड़े तकिड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलण जे लाइ शौक़ ऐं ज़ौक़ में महबूबनि सां मिलण पिया वञनि, अल्लाह जी नबी सां मिलण पिया वञनि, सभु शयूं छॾे ऐं तकिड़े तकिड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आया। हिकिड़ो उन्हनि मां सहाबी हुजे जे पंहिंजो सामान महफ़ूज़ करे रखियो, पंहिंजे जानवर खे ॿधई, एहतियात कयईं, सामान महफ़ूज़ रखियईं, ज़ादिरा हिफ़ाज़त सां रखियईं, इत्मीनान सां वज़ू करे ऐं ताज़ो रवानो थी पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात करण जे लाइ आयो। त हबीब करीम सभिनी खे फरमायो त हिन माण्हू जेको आदत अपनाई आहे, हिन माण्हू जेको कमु कयो आहे, तव्हां त इन वांगुरु कमु कयो आहे। तव्हां तकिड़े पंहिंजो सामान ईअं उछलाए आया आहियो, जानवरनि खे ईअं फिटो करे आया आहियो, पोइ चोर चोरी करे वञे, पोइ सामान हेठि मथे थी वञे, पोइ रोंदा वञो त हे परेशानी थी वई। साईं फरमायो अवल ॾाचीअ जी रस्सी खे महफ़ूज़ करे ॿधो, पोइ अल्लाह जे मथां तवक्कुल कयो। अवल
लाठी जी रस्सी के उठ में के जानवर के काठी में के काने में के गिल में बधो उनके महफूज कयो पोइ चओ त अल्लाह ते भरोसो कयो तव्हां पंहिंजे हिसे जो कमु पूरो कयो पोइ चओ त मुंहिंजा मौला असां पंहिंजे हिसे जो कमु पूरो कयोसीं हाणे तूं अल्लाह असांजी मदद फरमा इनजे करे प्रवचन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख्ती सां एहतियात इख्तियार करण जो अमर ॾिनो आहे हत्ता के भगवान फरमायो गत्तुल इना व औकुस सिका व अगलिकुल बाब जॾहिं राति जो सुम्हो निंड कयो त पंहिंजा थाम ढके छॾींदा कयो पंहिंजे पाणी पीअण वारे मशकीज़े जो रसो मुंहुं बंदि करे छॾींदा कयो ऐं पंहिंजे घर जा दरवाज़ा बंदि कयो अख़्तिरु सिराज पंहिंजे ॾींहंनि खे बुझाए छॾियो फ़इन्न शैतान ला युहल्लु सिकाअन वला यफ़्तहु बाबन वला यक्शिफु इनाअन छो त शैतान ढकियल थाम कोन खोलींदो आहे बंदि थियल दरवाज़ो न खोले सघंदो आहे ऐं शैतान ॿधल मशकीज़े खे खोले कोन सघंदो आहे तव्हां एहतियात कयो सुम्हण खां अॻु में घर जा दरवाज़ा बंदि कंदा कयो हत्ता की महबूबन करीम ईअं फरमायो आहे हदीस मुबारक आहे जॾहिं राति थिए त इज़ा कान जुनहुल लैल औ अमसीतुम फकफ़ू सिबियानकुम जॾहिं राति थिए शाम थी वञे सिज लही वञे त ओॾी महिल पंहिंजे घर जा दरवाज़ा बंदि कयो पंहिंजे ॿारनि खे घरनि में बंदि करे छॾियो ॿाहिरि रस्तनि ते न छॾींदा कयो जीअं सिज लहे सिज लथे जो टाइम आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे ॿारनि खे गलियुनि में रस्तनि में न छॾींदा कयो घर खां ॿाहिरि न कढो छो त फ़इन्न शैतान तंतशिरु हीन इज़िन उन वक़्तु शैतान गलियुनि में पखिड़िजी वेंदो आहे नुक़सान पहुचाइण जे लाइ अज़ियत पहुचाइण जे लाइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे ॿार चङा भला घर खां ॿाहिरि वेंदा आहिनि बीमार थी पवंदा आहिनि वहम विसविसन जा शिकार थी वेंदा आहिनि उन्हनि खे तरह तरह जूं बीमारियूं थी वेंदियूं इहो इन जे करे त असां शाम जे वक़्त में ॿारनि खे ॿाहिरि कढंदा आहियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन टाइम ते ॿारनि खे ॿाहिरि न कढो फ़इज़ा ज़हबत साअतुम मिनल इशाए फ़ख़ल्लूहुम जॾहिं इशा जो वक़्तु थिए त उन वक़्तु पंहिंजे ॿारनि खे छॾींदा कयो को हर्ज न आहे पोइ इशा जे टाइम ते अग़लिकुल अबवाब वज़्कुरु इस्मल्लाह अल्लाह जो नालो वठी दर बंदि कयो फ़इन्न शैतान ला युफ़्तहु बाबन मुग़लिक़ा छो त जेको दरवाज़ो बंदि थियल हूंदो आहे इशा जे टाइम ते बंदि थी वञे त उन वक़्तु शैतान उन दरवाज़े खे खोले कोन सघंदो राति जो शैतान तलाश कंदो मुंहिंजे लाइ का रहाइण जी जाइ हुजे किथे वञी राति रहां जे घर जो दरवाज़ो राति जो इशा खां पोइ खुलियल हुजे पोइ शैतान उन घर में घिड़ी पवंदो ऐं मदीने वारे साईं फरमायो व औकू किरबकुम वज़्कुरु इस्मल्लाह ऐं जॾहिं राति थिए त पंहिंजे ढकनि पंहिंजे थांवनि खे ढके छॾियो अल्लाह जो नालो वठी छो त जंहिं घर जे जे थांव खे ढकियो वञे अल्लाह जे नाले सां त उन थांव खे शैतान न खोले सघंदो आहे ऐं मदीने वारे साईं फरमायो त साल में हर का हिकिड़ी राति अहिड़ी हूंदी आहे जो अल्लाह ताला जे तरफ़ां यंज़िलु फ़ीहा वबाउ बीमारियूं हूंदियूं साल में हिकिड़ी राति अहिड़ी वेंदी आहे जंहिंमें बीमारियूं रहंदियूं आहिनि वबाऊं रहंदियूं आहिनि यमुर्रु बिइनाइन लैस अलैहि ग़िताउन औ सिकाइन लैस अलैहि विकाउन उहा वबा उहा बीमारी उन्हनि थांवनि ते उन्हनि मशकीज़नि ते रहंदी आहे जंहिंजो ढको खुलियल हुजे जंहिंजो पाणी जो हिसो खुलियल हुजे कूलर आहे थांव आहे बाट आहे साईं मुंहिंजा जंहिंमें पोर्ट आहे पोइ थांव आहे खुलियो पियो आहे जो नबी साईं फरमायो उहा वबा लहंदी आहे इल्ला नज़र फ़ीह मिन ज़ालिकल वबा उहा वबा अची उन्हनि थांवनि में लहंदी आहे सुबुह जो जीअं जो माण्हू उन में मानी ठाहींदा उन में ताम रधींदा उहा बीमारी उहा वबा उन्हनि जे अंदरि दाख़िल थींदी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं राति जो सुम्हो मन नाम व फ़ी यदिही ग़मरुन मानी खाधी हथनि खे अञा धोतो कोन अथई ईअं ई वञी सुम्ही पियो राति जो हथ धोते ई कोन ईअं वञी सुम्ही पियो फ़असाबहु शैउन फला यलूमन इल्ला नफ़्सहु जेकॾहिं कोन खे का नुक़सानदह शइ रसे को नुक़सान पहुचे हथ धोते ई कोन का नुक़सानदह शइ उन ते का बीमारी का वबा या को जानवर अचे हथ ते का मिठाण लॻी पई हूंदी ज़रूरु का कीविल ईंदी माकोड़ी ईंदी को कूओ ईंदो को जानवर ईंदो अचे हथ खे टकराए नबी साईं फरमायो के नुक़सान पहुचाए त ॿिए कंहिंखे मेणो न ॾिजो इहो तव्हां पाण पंहिंजे लाइ मुसीबत खटी आहे भॻवान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं को माण्हू अहिड़ी बीमारी में मुब्तला आहे जेका बीमारी विछड़ंदड़ आहे
अहिड़ी बीमारी जुज़ाम जी बीमारी आहे जंहिं विच में करोना थी हुई हिकिड़े माण्हू ॿिए मां टे में थी वञे नबी साईं फरमायो त उन्हनि बीमारियुनि जे बीमार माण्हुनि खां पाण खे बचायो इन में इहो न आहे त वॾा ई था कयो तव्हां तकबुर था कयो तव्हां बीमारनि सां वेही नथो न इहो तकबुर न आहे इहो एहतियात आहे एहतियात करणु आहे महबूब करीमन फरमायो फिर मिनल मजूम कमा तफिर मिनल असद जुज़ामी माण्हू खां कोढ़े मर्ज़ जे माण्हू खां ईअं परे भॼो जीअं शींहं खे ॾिसी भॼंदा आहियो छो त उहा बीमारी विचड़ंदड़ आहे जुज़ाम कोढ़ बुरी बीमारी आहे या हिकिड़े माण्हू मां ॿिए माण्हू में लॻंदी आहे मदीने वारे साईं इन खां मनव कई आहे त तव्हां अहिड़े बीमार सां गॾु न वियो जेको तव्हांजे अंदरि बीमारी पखेड़ वारो हुजे महबूब करीम फरमायो राति जो सुम्हो त खुलियल छित जे हेठां न सुम्हंदा कयो अहिड़ी छित जंहिंखे टेक न हुजे जंहिंखे दीवार न हुजे थी सघे त माण्हू राति जो ख़बर कोन पवंदी आहे बदकी वञे पट ते पवे महबूब करीम फरमायो अहिड़ी छित जंहिंमें टेक न आहे हेठां को सहारो न आहे अहिड़ी छित जे हेठां न सुम्हंदा कयो पुराणे घर में न सुम्हंदा कयो अकेला राति जो घर में न सुम्हंदा कयो ॿियो को घर वारो न आहे को अहबाब घर में न आहिनि तंधा हुजो अकेले घर में अकेलो माण्हू न सुम्हंदो करे या त ॿियो माण्हू हुजे सफ़र ते निकिरो नबी साईं फरमायो अकेलो माण्हू सफ़र ते न निकिरे अकेलो माण्हू जॾहिं सफ़र ते निकिरे थो हिकिड़ी सवारी ते अकेलो माण्हू आहे ॿियो हुन सां गॾु शैतान चढ़ंदो नबी साईं फरमायो तव्हां अकेला सफ़र ते न वञो अॼुकल्ह त अकेलो सफ़र घटि थो थिए माण्हू गाॾी ते चढ़े थो हैदराबाद जे राति बस ते 100 माण्हू ॿिया बि आहिनि वरी परियां बि कराची वञे थो ॿिया माण्हू आहिनि अकेलो माण्हू पंहिंजी सवारी आहे तंहा माण्हू कार ते वञे सफ़र करे महबूब करीम इन खां सख़्ती सां मना कई आहे खाधो खाओ महबूब करीम फरमायो अवल हथ धोई पोइ खाओ हथ धो खीर पियो राति जो खीर मदीने वारे साईं फरमायो खीर पियो त खीर पीअण खां बाद में गुरड़ी करे पोइ सुम्हंदा कयो गुरड़ी कयो छो त फीह दसम इन में सण हूंदो आहे डॉक्टर जो चवणु आहे त माण्हू जेकॾहिं खीर पीए थो मिठो खीर त उहो एॾो तकिड़ो तव्हांजे ॾंदनि में माकोड़ी लॻाए थो जो तव्हांखे कल्ह कोन पवंदी हिकिड़ी राति में तव्हांजा ॾंद ख़राब थी विया ॾिसो मदीने वारे साईं 1400 साल अॻु में असांखे एहतियात सेखारे सालनि खां अॻु में डॉक्टर अॼु था सम्झाइनि महबूब करीम अॻु में सम्झाए छॾियो गाॾी हलायो त हुनखे तेज़ रफ़्तारी सां न हलायो अक्सर तौर ते साईं मुंहिंजा सवारी जा एक्सीडेंट थींदा आहिनि हिन जे लाइ जो ड्राइवर मोबाइल वेठो हलाईंदो आहे गाॾी हलाईंदे या साईं मुंहिंजा तेज़ रफ़्तारी सां हलाईंदो आहे ॿिए कोचुनि वारा तव्हां ॾिसो हिते असांजी सिंध में न कुझु आहे भलाई आहे न त होॾे वञो बलोचिस्तान में आए ॾींहुं कोन को एक्सीडेंट थींदो आहे हिकिड़ो दफ़ो सफ़र कयो कोच में साईं ईअं पिया गाॾी हलाइनि हिकिड़ो जबल पहाड़ वर वकड़ और उन में गाॾी ईअं पिया या इलाही ख़ैर कजे बस ख़ैर असां मंज़िल ते पहुचाए या ॿीहर वरी हिन गाॾी ते पहुचण एॾी तेज़ रफ़्तारी सां हलाए न ड्राइवरनि खे न पंहिंजो ख़्यालु न पोयां वेठल मुसाफ़िरनि जो ख़्यालु एहतियात कयो अहिड़नि माण्हुनि खे ड्राइविंग ते ई न विहारियो हिकिड़ो माण्हू बेहतियाती करे हुन सां केॾो नुक़सानु थो थिए कुछ साल अॻु में जी ॻाल्हि असांजे पाड़े में हिते ख़ासि केरी वेठा आहिनि जा त एक्सीडेंट थियो हिनजा 17 माण्हू हिकिड़े घर जा माण्हू शहीद थी विया 17 माण्हू इन रुॻी गाॾियुनि जी बेहतियाती बि करे या दोस्तो अहिड़ो कमु न कयो जंहिंसां तव्हांखे नुक़सानु पहुचे ऐं अहिड़ो कमु न कयो जंहिंसां तव्हांजे ओड़े पाड़े वारनि खे नुक़सानु पहुचे मुस्लमाननि खे अज़ियत पहुचे जंहिंसां फितनो पैदा थिए अहिड़ी गुफ़्तगू न कयो जंहिंसां फितनो पैदा थिए अहिड़ो को जुमिलो न ॻाल्हायो जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए मामलात में रिश्ते में साईं मुंहिंजा ज़िंदगी में हर मामले में अल्लाह जे नबी फरमायो आहे त एहतियात इख्तियार कंदा कयो हता कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जॾहिं राति जो निकिरो घरनि मां अंधेरे में राति जो निकिरो था नमाज़ जे लाइ अचो था अंधेरे में अचो था नबी साईं फरमायो रोशनी करे पोइ निकिरंदा कयो रोशनी इख्तियार करे पंहिंजे हथ में रोशनी हुजे बशर हुजे या लाल हुजे बत्ती हुजे रोशनी करे निकिरो मथां को जानवर अचे उहो तव्हांखे नुक़सानु पहुचाए या तव्हां उन जानवर खे नुक़सानु पहुचायो त रोशनी करे पोइ निकिरंदा कयो मस्जिद जे लाइ अचो था ॾिसो मदीने वारे साईं ज़िंदगी में केॾो एहतियात सेखारियो यानी कि मुंहिंजा दोस्तो जे बीमारियुनि खां बचणु चाहियो था बुराइयुनि खां बचणु चाहियो था मुश्किलातुनि खां बचणु चाहियो था घणो एहतियात इख्तियार कयो पर एहतियात इख्तियार करण मां इहा मुराद न आहे त माण्हू अलाह तां भरवसो ई लाहे छॾे अलाह तां यकीन ई लाहे छॾे न
माण्हू जे हथ में जेतिरो आहे, जेतिरो पंहिंजे वस में आहे, ओतिरो एहतियात करे ऐं बाक़ी मामिलो चयो मुंहिंजा मौला जेको हिसो मुंहिंजो हुयो मूं पंहिंजे हिसे जो कमु कयो, हाणे असांजी हिफ़ाज़त तूं अलाह फरमाए। रब ते तवक्कुल हुजे, अलाह ते भरोसो हुजे, रब ते तवक्कुल आहे ऐं माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे, इंशाअल्लाह उहो माण्हू ज़िंदगी में कॾहिं नुक़सान न खाईंदो, न जान में, न माल में, न सिहत में, न आफ़ियत में, न मामलात में कॾहिं नुक़सान न थींदो जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करे। अलाह ताला शाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब मदीने वारे साईं जी तमामु सुन्नतुनि ऐं अहकामुनि सां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन, अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन।